अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अनमोल ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो हाला न्यूज़ टीवी। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। आज़ादी जो ॾिहाड़ो प्रीतमाबाद ऐं भरपासे जा इलाइक़ा क़ौमी झंडनि सां सिंगारजी विया। प्रीतमाबाद हाला न्यूज़ मां रिपोर्टर जानिब जागीराणी जी रिपोर्ट मुजिब वतन अज़ीज़ पाकिस्तान जे 79 आज़ादी जे ॾिहाड़े जे मौक़े ते प्रीतमाबाद ऐं भरपासे जे ॻोठनि में जश्न आज़ादी जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। इलाइक़े जे सरकारी इमारतुनि, स्कूलनि, इस्पतालनि ऐं ॿियनि अवामी हंधनि सां गॾु शहरियुनि पारां पंहिंजे घरनि खे बि पाकिस्तान जे क़ौमी परचम सां सिंगारियो वियो आहे। आज़ादी जे ॾिहाड़े जे हवाले सां प्रीतमाबाद जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में बि क़ौमी जज़्बो नज़र अची रहियो आहे, जिते उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां पाकिस्तानी झंडा लॻाए क़ौमी गीतनि ऐं नारा हणी वतन सां मोहबत जो इज़हार कयो। नंढनि ॿारनि खां वठी उस्तादनि ताईं हर चेहरे ते वतन सां मोहबत ऐं आज़ादी जो जज़्बो निमाया नज़र अचे थो। स्कूलनि में शागिर्दनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसी ईअं महसूसु थिए थो ॼण पाकिस्तान अॼु ई आज़ादु थियो हुजे। ॿार हथनि में क़ौमी झंडा खणी पाकिस्तान सां मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि, जॾहिं त उस्ताद खेनि आज़ादी जी अहमियत, मुल्क जी तारीख़ ऐं वतन जी ख़िदमत बाबति आगाही ॾेई रहिया आहिनि। उन मौक़े ते पाकिस्तान जे आज़ादी लाइ जिदोजहद कंदड़ अॻवाननि ऐं वतन जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजूं क़ीमती जानियूं क़ुर्बान कंदड़ शहीदनि जवाननि ऐं पाक फ़ौज जे शहीदनि खे ख़िराज अक़ीदत पेश कंदे सुर्ख़ सलाम पेश कयो वियो। त साईं टीचर आहे साईं ग़ुलाम अली जागरानी साहब, ऐं जेको आहे सो पंहिंजे स्कूल में ही क़ौमी जेको आहे सो परचम जेको आहे सो पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे परदनि खे, पंहिंजा जेके नंढड़ा ॿारड़ा आहिनि उन्हनि खे इनाथई। ऐं साईं जी वॾी महिरबानी। तव्हांखे ही ॿार ॾेखारियूं था, ॿारड़ा ही नंढड़ा ॿारड़ा आहिनि, ही केॾी ख़ुशी आहे हिननि खे, हिन ॿारनि खे। ऐं जेको आहे सो हिकिड़ो जेको आहे सो हिन ॿारनि खे केॾी ख़ुशी आहे।